अस्सलाम दोस्तों, वेलकम टू अदर वीडियो। नई वीडियो में तव्हांखे खुश आमदीद चऊं था। दोस्तों, इन टाइम जो टाइम थे तो पियो मां चेक करे वठां तो दुको ना आना तो टाइम थे तो पियो 3:21 तो असां जो इन टाइम रोही जो नूरपीरी जे एरिया में आहियूं। मासा कठो जो फिजान है आज़ान है नूरपीर के दड़न ते वञूं था पिया। बरसाती कल ज़बरदस्त जो मज़ो वठण लाइ जो है रोहित निकिता आहियूं। अॼु आहे जुमे जो ॾींहुं। अॻिते जो है तमामु प्यारी जो सीनरीज़ हूंदियूं। पोयां जेका आहिनि कुझु दोस्त रहियल आहिनि उहे बि अचनि था पिया। त पोयां जेका वीडियो मां स्टार्ट न कई हुई, कुझु जेका व्यू हुआ उहो तव्हांखे ॾेखारींदुमि। छो जो पोयां हुई खोड़ सारी गप त हिते जेको आहे सुकून महसूसु कयो आहे ऐं हाणे जेको आहे वीडियो स्टार्ट कई आहे। फैज़ान आहे, फैज़ान खे जेको आहे दड़नि जो मज़ो वठायूं था अॼु। ज़बरदस्त जेका आहे बरसाति थियल आहे। उमेदु आहे जेका मथो कका न वरींदा पिया त बरसाति वरी बि जेको आहे शाम थींदी। पर ॾिसूं फ़िलहालु त जेको आहे असां वञूं था पिया नूरपीर ते। उते पहुची करे वधीक जेको आहे तव्हांखे प्रोग्राम ॿुधाईंदासीं। दोस्त अचनि था पिया। खाधे पीते जो सामान उन्हनि वटि आहे। असां हथे खाली निकिरी आहियूं। हाणे उन्हनि जे इंतज़ार में बीठा आहियूं। उहे ईंदा या वापसि मोटी वेंदा आहिनि। खेंजू वटि छॾे आयासीं। खेंजू को परनत न वेंदा, औरत ईंदा पर ख़बर न आहे हिते लेट कई आहे त कहिड़ी बनी सम्झो 10-12 मिंट थी विया त बीठा आहियूं। उहे अचनि त पोइ जेको अॻिते निकिरूं था ऐं तव्हांखे जेका जा ख़ूबसूरत व्यू आहिनि उहे बि ॾेखारींदासीं। रोही जा जेको आहे नूरपीर जो जेको रस्तो आहे उहो बि तव्हांखे जेको आहे ॾेखारींदासीं। हिते असांखे जेको अधु घंटो थी वेट कंदा पिया त साम्हूं जेका रेडी कंदा वरी पुल आहे। फ़ोन कया छोकिरा जेका उते इंजॉय कंदा पिया। मां चयो अचो देरि थींदी पई आहे यार। असांखे जेको आहे वीडियो शीडियो ठाहिणी आहे। सिज रथे खां बाद जेको आहे असां अंधा हूंदा आहियूं, कैमरनि सूंधा। वारी उठी रहती पई। नूरपीर जी एरिया में जेको पहुची चुका आहियूं। हिते जेको आहे रोड जी सूरत लॻी पई आहे। सोच का वजह गवाह है दोस्तों। सगत से जेका आहे मोती बीठी आहे। जेको रस्तो ब्लॉक आहे। मींहुं वेठो आहे। मींहुं जे करे जेको आहे सैलाबी जेका आहे सूरत हाल आहे। पर हिते जेका आहे हवा बि जेको आहे ज़ोर सां लॻंदी पई आहे। मथे बीठा आहियूं। नॉइज़ जेको आहे इशू थींदो हूंदो पियो। साम्हूं जेको आहे ॿियो ट्रैक आहे उन तां जेको वञण जी कोशिशि कंदासीं। हलो हलो छो बेटा हलो। ॾिसूं था जेको आहे ॿिए रस्ते सां जेको आहे क्रॉस कयूं था। साम्हूं जेको आहे तव्हां ॾिसी सघो था पानी गिरियो आहे। पलक वग़ैरह जेको आहे सॼो मोटरसाइकिल जो पुछी पलक कैब जेका आहे साफ़ GoPro मांगे छोकरों के लिए चाहते हो और बीच
ॾाढे मुश्किल ट्रैक खां बाद जेको आहे नूरपीर ते पहुता आहियूं। फाइनली जेको आहे दोस्तों के जेको आहे नूरपीर जी मज़ार आहे जेका हवा जेका आहे ज़ोर सां हले थी पई जेको आहे नॉइज़ जेको आहे इशू ईंदो। नूरपीर जे मज़ार जेका तव्हांखे ज़ियारत कराईं था जेका अक़ीदतमंद आहिनि उन्हनि खे जेका आहे नूरपीर जी जेका ज़ियारत कराईं था। जगह हेॾो अलम लॻल आहे अॻियां जेका आहे नूरपीर जी मज़ार आहे ऐं हेॾां जेका आहे मस्जिद आहे। दोस्तों जो फातिहा खणी करे वरिती आहे हाणे जेको अॻिते जेको आहे छोकिरा जेको आहे मुर्गी वग़ैरह वठी आया बिरयानी जेका तयारु कंदा उहा बिरयानी बि जेको आहे तव्हांखे ॾेखारींदा। ऐं हिते जेको आहे पूरो विज़िट जेको आहे तव्हां करायूं था नूरपीर जो ऐं जेको एरियो आहे नूरपीर जो उहो जेको आहे तव्हांखे पूरो जेको आहे ॾेखारींदो। ऐं जेके ॿाहिरां जा माण्हू ईंदा आहिनि उहे बि हिते जेको आहे रत पका कंदा आहिनि। पाणी जो इंतज़ाम बि आहे। थेलो रखूं छोकिरा हाली बिस्किटनि ते गुज़ारो कंदा पिया। चाचो ख़बर न आहे किथां खुंबी पटे आयो आहे। चाचा कहिड़े पासे पटे आयो आहे? हेठि हिते सोले आहिनि या परे? दोस्तों चाचो जेको खुंबी पटे आयो आहे हाणे मौसम आहे हिननि जी हाणे चाचो शिकार आहियूं त VIP दोस्तों टाइम थे तो पे जो है 4 जी किलोमीटर में इन टाइम जो है नूरपीर ते जो पहुंच चुका आहियूं। मौसम तो जो है चेक करते को ता VIP मौसम लॻो पियो आहे। देगड़ो जो है लबियो आहे इनके धोई करे साफ़ कंदासीं VIP करे। काठी जेके अंदरि मेड़े आया आहियूं काठियुनि जो बि इंतज़ाम थी वियो आहे। हेठो जेको आहे खुंबियूं जेको ॿुधण में ईंदियूं पियूं आहिनि त खुंबियूं आहिनि नयूं नयूं निकितियूं आहिनि। वियो कोई कोन्हे त खुंबियुनि ते बि जेको आहे चकर हणंदासीं कुझु देरि में उहो बि जेको आहे तव्हांखे ॾेखारींदासीं। फ़िलहालु जेको आहे बैक साइड ते आहियूं छो जो होॾो जेका आहे तेज़ हवा हले थी पई वारी अचे थी पई जेको आहे इन करे जेको आहे बैक साइड ते आया आहियूं। त हिन पासे जेको आहे हवा थोरी जेका आहे घटि आहे ऐं वारी बि जेका आहे नथी लॻे पई। सामान जी जेका अनबॉक्सिंग कयूं था पिया। माचिस आहे लूण जी थैली ऐं हीअ जेको आहे टमाटर खंड आहे खंड खां बाद चांवर आहिनि ऐं हे जेको खीर आहे गिहू माचिस हिकिड़ी ॿी ॿ जेके थैलियूं वठी आहियां। हे जेको आहे मसालो आहे हाणे राजा ने 2 डे खीर दी चां चाड़ी दादे 2 डे खबर ना लेकिन केड़ो केमिकल है हेडो जो है मुर्गी है ना ये बाहर लियो खणिया 2 डे मिल्क जो है बिल्कुल जो है एक्सपायरी लगे हुआ है। छाज बड़ा केडी बियालियो थे सही काम थे सही को पॉपुलर वाला जो खीर है पर जो है एक्सपायरी लगे तो ये है जो है दस्तरखान जो लगे तो पियो मुर्शिद साईं जो ते वेंदो छोकरा जो कम कंदा। हाँ फैज़ान मज़ो ईंदो पियो फैज़ान मज़ो ईंदो पियो फैज़ान मज़ो ईंदो पियो हितों जो मज़ो पंहिंजे जगह ते रस्ते में आया तमामु जो मज़ो आयो। असगर ॾिसो जेको आहे मटको जो खणी आयो मटको हे जेको आहे मूड़ो मांजे लाइ आहे। बर्तन साफ़ करण जो तरीक़ो ॾिसो वारी सां जेको आहे चिलकी जो आहे। चाहे जो पानी पियो अचो खीर वगैरह को
बाकी जो कलमारो कोई करा जने बावर्ची है ओडो जगह बाहर जकर देते आया से पहले होते बारी खड़ा से बाहर जकर जको बाय बर्दी पई ते आया से छोकरा जे काम जको चा जो ऊपर पानी जको हारी भी काम जा बावर्ची थोड़ा फजा कच्चा दिखता तो शाम के टाइम थे तो जो सीज लगे तो रोई जो ट्रैक टाइम सा हेठ ट्रैक टाइम से निकल रही है दोस्तों खोड़ सारा जगह हेठ अची आऊँ तकरीबन ये समझो 2-3 किलोमीटर जगह नूर पीठ का जगह हेठ ले आऊँ हिते ॾिसूं था कुंभ जगह माना कुछ मिली वञनि हिकु बार जगह तव्हांखे ॾेखारियूं आहे मुश्किल वरी बि जेको आहे ट्राई कयूंसि था हमरा जेको वेठो हुयो उन मां ॿुधायो हेठे तरफ़ जे खुंबियूं आहिनि वरी उन साइड ते जेको आहे आयो आहियां मां चेक कयूंसि था काफ़ी जेको आहे मिली वञे नओं जेको आहे एक्सपेरिमेंट थी वेंदो हिकिड़ी जेकी आहे मूंखे नज़र अचे थी भई दोस्तो हिकिड़ी जगह खुंबी आहे त उहा जेको आहे हे पई अची पहिरियों एक्सपेरिमेंट दोस्तो खुंबी लधी आहे जेको आहे हिन सीज़न जी पहिरीं खुंबी जेको आहे मलंदी आहे ॾिसी सघो था दोस्तो हीअ खुंबी आहे हे पकड़ ॿी बि ॾिसूं था किथे हिते मिलंदी तमामु ॾुखी जेका आहे खुंबी मिलंदी आहे साॻे किरण में जेको आहे त ॿी ॾिसूं था वाइट खुंबी वेंदी आहे दोस्तो परे खां जेको आहे नवरी वेंदी आहे साफ़ किथे जेको आहे ॿी ॻोल्हियोसि था हाणे मोटरसाइकिल गुम थी वई मोटरसाइकिल वाले किथे पहिरीं मोटरसाइकिल बीठी आहे होॾे बीठी रस्ते खे जेको आहे चेक कंदा वञूंसि कीअं न घुमंदा घुमंदा जेको आहे ॿी तरफ़ निकिरी वञूं रस्तो जेको आहे तमामु ॾुखियो लॻंदो आहे रोई जो रस्तो जेको आहे तमामु ॾुखियो हूंदो आहे छो जो हिकु टिला हूंदा आहिनि ख़बर न पवंदी आहे हाणे जेको आहे बाइक गुम थी वई वरी बाइक ॻोल्ही आहे वरी हाणे जेको आहे निशान नथो अचांसि थो जंहिं साइड वञूं था पिया उहा साइड जेको आहे चेक कंदो वञा त पहिरियों जेको वीडियो ठाहींदो हुयुमि ख़बर न हुई कहिड़े पासे हूंदो पियो हाणे जेको आहे त उनखे जेको आहे चेक कंदो वञा ऐं सड़क बि अची वई आहे सड़क त कान हूंदी साइडनि ते मिलंदी छो जो हितां जेको आहे माण्हू अचणु वञनि था पिया हेठि हलिया हलूं था थोरो परी साइड ते उते शायदि जेको आहे मिली वञे फिज़ान खे खुंबी मिली वई खुंबी इहे बीठी आहे नंढी आहे सफ़ा खुंबी जेका नंढी आहे सड़ियल आहे ॿियो सड़ियल आहे जेको आहे सफ़ा नंढी आहे फैज़ान जेको पहुची चुका आहियूं थोड़ी खुंबी न कर टिप ते खादी दसे खुंबी न कर खुंबी न कर तो जो पेट्रोल सारे असां हिकिड़ी खुंबी लई आया आहियूं खुंबी जा फोटो निकिरंदा पिया खुंबी जी स्टोरी ठहंदी पियूं स्टोरियूं बीठियूं पंहिंजा सुकला बीठियूं हुयूं पंछी बि बीठियूं सुकला आहियूं सफ़ाई निकिती पई ॿियो हाल भाउ हे दबड़ी न अथसि ढकड़ी न अथसि कीड़ी जे मथां मानी पचाईंदा हुए किथां आयो साहब सही मां डेर की को आयो हां दिलो चढ़ाए कोने वियो
तकड़ो क्यों से Asami का आया हूँ ये कुंभी वालों की दोस्त कदम दे रहे कमरियत नहीं डाली कहीं फंसे हुए हैं ये मामा है बिजू कुंभी चावर में जोड़े दोस्तों लंगर जो तैयार थे तो पियो असो यानी कि तैयार थींदे थींदे जो 2-3 घंटा लगी वेंदा शाम भी थे थी मैसेज भी ले तो पियो उम्मीद कयां तो तव्हांखे वीडियो पसंद आई हूंदी जेकर वीडियो पसंद आई वीडियो के लाइक ऐं चैनल के सब्सक्राइब जरूर कजो मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में जरूर ईंदा खुदा हाफ़िज़ बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम 1 2 3 ये ढकना में आया है सुभान अल्लाह सवाद ये दिया सर आगे माजी चढ़ा कौन पानी फुल समझा हर कोई है भी है जान देनन लगी पे ये बढ़िया उस्ताद माजिद हसन जी आ कारीगरी ऐं हेल्पर असगर खोसो आ इधर ना मुझे मां पे असगर खोसे जा रंग किरदी खने रहता रे ये ने कहने थे हाथ ना ये सवाद सी उस्ताद आगे छाती दोस्तों से सजो जी को बारिश इंतजार करते बारिश को नहीं पे हां जबरदस्त बारिश थी भैया